सनम वाली करे आया महिरबानी। सनम रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे स्टूडियो में पंहिंजनि ॿुधंदड़ सां मुखातिब करण में तव्हांखे कीअं पियो महसूस थिए? तमामु सुठो लॻी रहियो आहे। अच्छा, तव्हांजो नालो असल सनम ऐं मारवी इन सां गॾु पूरो तव्हांजो नालो आहे या मारवी तकल्लुस आहे या? हा जी, सनम मुंहिंजो जेको नालो आहे असली घर जो आहे। जी जी। मारवी मूं थर में प्रोग्राम कयो, उतां मूंखे तकल्लुस मिलियो। तकल्लुस मिलियो मारवी जी। अच्छा, उन खां पोइ तव्हां सनम मारवी जी, जेको जी, आहे जी। सद हाणे लॻी। घर वारा प्यार में छा चवंदा आहिनि अव्हांखे? घर में मुंहिंजी सिस्टर जेकी आहे मूंखे सनी चवंदी आहे, ऐं मुंहिंजी अम्मी जेकी आहे सो सनम चवंदी आहे, बाबा बि सनम चवंदो आहे। अच्छा, भला कॾहिं ऐं किथे जनमु वरितो? जनम मुंहिंजो असली जेको आहे सो ख़ैरपुर नाथन शाह खां मतिलबु 5 किलोमीटर ॿाहिरि हिकिड़ो ॻोठु आहे सेवो चांडियो, उन में थियो। उन खां पोइ वरी थोरे अरसे में अची वियासीं ख़ैरपुर, पोइ वरी मेहर हलिया वियासीं। मेहर में मुंहिंजी जेकी आहे ॿी अम्मी रहे थी, उते हलिया वियासीं। वरी उते पढ़ियासीं थोरो घणो, वरी हैदराबाद शिफ्ट थी वियासीं। अच्छा, तव्हां पढ़ाइण जी ॻाल्हि कई त तव्हांजी तालीम केतिरी आहे? एतिरी न आहे, पर फर्स्ट ईयर ताईं आहे। माशाल्लाह, इहा बि तमामु सुठी आहे। अॻिते पढ़ाइण जो कोई इरादो? न, टाइम नथो मिले बिल्कुलु। राग हिन में तमामु घणो टाइम ॾियणो थो पए इन करे। जी। अच्छा, भाइरनि ऐं भेनर जो तव्हांजो तादाद? 4 भाइर 4 भेणूं। हिकिड़ो मुंहिंजो भाउ हींअर गुज़ारे वियो आहे, ऐं 3 भाइर आहिनि हाणे, ऐं 4 भेणूं। अच्छा, अव्हांजो काओ नंबर अचे थो? मुंहिंजो 3 नंबर। अच्छा, असल ॻाल्हि ते ईंदासीं संगीत जे हवाले सां, सुरनि जे हवाले सां, त मौसीक़ी जी दुनिया में पेर तव्हां कीअं पातो? जी, मुंहिंजो बाबा जेको हुयो सो बेसिकली सिंगर हुयो। उन खां पोइ मुंहिंजी सिस्टर जेकी हुई कोसर मारवी, जी जी, उहा उन बि इब्तिदाई रागी खां शुरूआत कई। उन खां पोइ मां जेको जेको शौक़ु वधीक थियो सो आबदा परवीन खां थियो। मां आबदा परवीन खे तमामु उनजी आहियां, फैन आहियां, फॉलोवर आहियां। आबदा परवीन खां मुतासिर थी करे ईअं चऊं? हा, बिल्कुलु हिन खां मुतासिर थी। वैसे मुंहिंजो न हुयो, पर उनखे ॾिसण सां ई मतिलबु इहो। अच्छा, तव्हां पंहिंजे वाल साहब जो ज़िक्र कयो त असां हुनजो नालो बि ॼाणो चाहियूं जी, फ़कीर गुलाम रसूल। अच्छा, त सभ खां पहिरीं तव्हां किथे फ़न जो मुज़ाहिरो कयो? मुख़्तलिफ़ जेके आहिनि सईदारा हूंदा आहिनि, स्टेज हूंदो आहे, तव्हां किथे ॻायो सभ खां पहिरीं? शुरूआत में मूं रेडियो पाकिस्तान ते हिते हिकिड़ो कलाम कयो, वसकारे जी वेल वरी आहे, आओ पिरी तूं हेल वरी आहे। फर्स्ट मुंहिंजो हुयो हिते, ऐं ॿियो मुंहिंजो जेको प्रोग्राम कयो उहो मेहरान आर्ट काउंसिल में कयो। अच्छा, जी, इहा मुंहिंजी शुरूआत हुई। इहा सुठी मुंहिंजी ॻाल्हि में शुरूआत थी। रेडियो पाकिस्तान हैदराबाद तारीख़ स्टेशन आहे, उतां तव्हांजी फ़नी सफ़र जी जेका आहे शुरूआत थी। इहा ॿोल तव्हांखे कोई यादि अचनि पिया? वसकारे जी वेल वरी आहे। हा, बिल्कुलु। मुंहिंजे ख़्याल में नौजवान शाइर अमर साड़ जी जी, बिल्कुलु बिल्कुलु जी थोरो झुंगारींदो त असांजो ॿुधंदड़ ख़ुशि थी वेंदा। वसकारे जी वेल वरी वसकारे जी वेलवरी। माशाल्लाह, ऐं मूंखे लॻे थो त कलाम जी जेका ट्यून आहे उस्ताद सोढे जोगी ठाही। जी बिल्कुलु। उन जी रेडियो पाकिस्तान खां पोइ तव्हां कहिड़े इदारे जो रुख कयो? स्टेज बि तव्हां कया हूंदा, पाकिस्तान टेलीविजन ते विया, या किथे कहिड़े ॿिए इदारे में जेको आहे फन? जी, रेडियो पाकिस्तान खां पोइ मेहरान आर्ट काउंसिल में जेको आहे मूं कयो स्टेज जो प्रोग्राम। जी जी, जनाब उते रज़ाक चांडियो साहब जो उन तमामु घणो मूंखे जेको आहे सो हर स्टेज ते आणनि। उन्हनि वधीक। उन वक़्तु तव्हांजी उमिरि केतिरी? मुंहिंजी 7-8 साल हुई। अच्छा, माना तमामु नंढा हुआ। जी, ऐं उन खां पोइ मतिलबु हींअर हिकिड़ो प्राइवेट चैनल आहे, जी जी, उनजी वजह सां मुंहिंजो नालो मतिलबु हींअर सिंध में थियो आहे। माशाल्लाह, ॾाढो सुठो। सनम, तव्हां कैसेट बि कयूं हूंदियूं? जी बिल्कुलु, मूं 25 खनि कैसेटूं कयूं, जंहिंमें बलोची आहिनि, ब्रावी आहिनि, सिंधी आहिनि, उर्दू आहे। हींअर मूं गज़ल जी कई आहे, रऊब सिद्दीकी जी। अच्छा, मुख़्तलिफ़ तव्हां ॿोलियुनि जो ज़िक्र कयो त कहिड़ियूं कहिड़ियूं ॿोलियूं तव्हांखे अचनि थियूं, या तव्हां उन्हनि में जेको आहे आसानी सां जेको आहे सो पंहिंजे फन जो मुज़ाहिरो करे सघो पिया? जी, मारवाड़ी ईंदी आहे, सिंधी ईंदी आहे, उर्दू ईंदी आहे, पंजाबी ईंदी आहे, बलोची ईंदी आहे, ब्रावी ऐं पश्तो, मतिलबु तक़रीबन जेके बि आहिनि। ऐं जेकॾहिं की पश्ते नगमे ॿुधण जी फरमाइश कयां त पोइ? पश्तो हींअर मूंखे थोरो ईंदो, मतिलबु। अच्छा, माना एतिरो ज़हन ते कोन थो अचे चङो ॿिए दफ़े। भला अहिड़ो को गीत तव्हांजो जेको वधीक हिट थियो हुजे ऐं तव्हांजी शोहरत जो सबबु बणियो हुजे? हा जी, जानी हो ओ मुंहिंजा जानीअड़ा, इहो मुंहिंजो गीत सिंध में घणो मतिलबु ॿुधो हिट बि थियो। ऐं असां कुझु ई घड़ियुनि खां पोइ इहो पंहिंजनि ॿुधंदड़नि जे लाइ प्ले कंदासीं ऐं तव्हां खां गुनगुनाईंदासीं बि। पर सभु हिन वक़्तु मुंहिंजो इहो सुवालु आहे तव्हां खां, त रेडियो तव्हां कंहिं मुतारिफ़ करायो? नसीर मिर्ज़ा साहब। अच्छा जी। टीवी ते कंहिं मुतारिफ़ करायो?
टीवी ते मूंखे जेको कयो पाकिस्तान टेलीविजन ते हा जी नालो ज़हन ते न पियो अचे। अच्छा ठीकु आहे, अॻियां हली करे हमीद आलेपुर। मोहतरम हमीद हालेपुर हालेपुर साहब, साहब। ॾाढो सुठो। रेडियो टीवी स्टेज इहे मुख़्तलिफ़ फील्डूं आहिनि जिते सना माण्हू पंहिंजे फन जो मुज़ाहिरो करे थो, त अवां कंहिंजो इंतख़ाब वधीक कंदो जिते अवां ॻाइण में वधीक मज़ो ईंदो अचे? माना इहो रेडियो ते वधीक ॻाइण में मज़ो अचे थो, टीवीअ ते या स्टेज ते? फन जो मुज़ाहिरो करण में तव्हां ख़ुशी किथे था महसूसु कयो? मां जिते किथे जिते सिंध वासी हूंदा आहिनि उते मूंखे सदाईं ख़ुशी थींदी आहे। ऐं हिन खां अलावा रेडियो ते त वरी वधीक आहे, मज़ो अचे थो वधीक। बिल्कुलु। अच्छा भला कॾहिं कंहिं मर्द गुलूकार सां ॻायो आहे? अगरि ड्यूट ऐं ड्यूट में? न ड्यूट ॿिया बि कयूं आहिनि, बाक़ी मां सिंधी में न कयूं आहिनि। अच्छा जी। करण जो इरादो रखो था? मतिलबु ॿिया जेके सिंधी फनकार आहिनि असां खां सीनियर आहिनि। जी 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 अॼुकल्ह जी टई में मतिलबु जूनियर में जूनियर आऊं आहियां, जी, त मां इहो न चाहींदसि त मां पंहिंजे वॾा खां जेके मुंहिंजा सिंगर आहिनि उन्हनि सां गॾिजी ॻायां। मां मतिलबु इहो नथी चाहियां, उहे मूंखां सुठा आहिनि, सीनियर आहिनि। सनम ॾिसो अॼुकल्ह जेको माहौल हले थो, असांजा मुख़्तलिफ़ फोक रंग आहिनि, फोक रंग जो बि हिकिड़ो इहो अंदाज़ आहे त मुख़्तलिफ़ फोक रंग में हिकिड़ा वरी जेको आहे सो जदीद रंग बि शामिल कंदा आहिनि, पर अवां जदीद रंग खां थोरा बासीरा आहियो, मुकमल फोक रंग। ऐं ज़ाहिर आहे त उते अव्हांखे मोट बि मिलंदी हूंदी, त तव्हां कीअं था महसूसु करो त अॼुकल्ह सिंध में जेको राग ॿुधो पियो वञे उहो जेको असांजो निज फोक रंग आहे उनखे तरजीह आहे या गॾोगॾु जेको जदीद रंग आहे उनखे बि तरजीह आहे? जदीद तक़रीबन घणो थी वियो, बि न ईंदो, मां कुझु बि न कनि ॾींदी। हा त सुठी ॻाल्हि जी। आहे। शादी जो ज़िक्र निकितो त तव्हांजी शादी खे कहिड़ो नालो ॾिजे? लव मैरिज ॾिजे, अरेंज मैरिज ॾिजे या कहिड़ो नालो? अरेंज घर वारनि। घर वारनि जी पसंदि? तव्हांजे ख़्याल में कहिड़े क़िस्म जी शादी करणु घुरिजे? मतिलबु अरेंज करणु खपे, छो जो वॾा वधीक सुठो सोचींदा आहिनि। असां नौजवान अॼुकल्ह जी जेके छोकिरियूं आहिनि उहे पंहिंजा फ़ैसिला कनि थियूं, पर इहो ग़लति आहे। वॾनि जे मुताबिक़ हलनि त बहितर आहे। अच्छा ख़ुशीअ जूं घड़ियूं जॾहिं तव्हांखे मिलंदियूं आहिनि ऐं अलाए कोन मिलियूं बि हूंदियूं, असां दुआ बि तव्हां लाइ कंदासीं, त उहे तव्हां कीअं गुज़ारींदा आहियो? मतिलबु घणी ख़ुशी थींदी आहे। हा त पोइ के माण्हू सुठा कपिड़ा पाईंदा आहिनि, के घुमण वेंदा आहिनि, त तव्हां कीअं ख़ुशियूं शेयर कंदा आहियो? त सची ॻाल्हि आहे त जॾहिं बि मूंखे ख़ुशी मिले तॾहिं अलाह साईं जो तमामु घणो शुक्र कंदी आहियां। अलाह साईं तुंहिंजा एहसान आहिनि, हिन मूंखे जाइ ते पहुचायो अथऊं ऐं सलवात पढ़ंदी आहियां। सनम तव्हां रांदियूं बि रहियूं हूंदियूं, मुंहिंजे ख़्याल में अञा अव्हांजी उमिरि रांदि रहण जी बि आहे। न तव्हांजी पसंदीदा रांदि? मुंहिंजी पसंदि जी बिल्कुलु रांदि आहे गुॾे गुॾी। तव्हां सम्झो था? हा हा बिल्कुलु, छो न? डंड लाइक़ो गुॾियूं, मतिलबु उहो गुॾियुनि रांदि? जी उहो खेॾंदासीं। अञा बि खेॾंदा आहियो? न अञा त न, बसि हाणे पंहिंजी गुॾी थी वई आहे। माशाअल्लाह। किताब पढ़ंदा आहियो? हा किताब पढ़ंदी। तव्हांजी पसंदि जो को किताब? शेख हयास, मतिलबु हुनखे मां पढ़ंदी आहियां। अच्छा। ऐं उस्ताद बुखारी। अॼुकल्ह जेके शाइर आहिनि तमामु सुठो लिखनि पिया, पर हिननि खे वधीक मां मतिलबु पढ़ंदी आहियां। अच्छा ॾाढो सुठो। ज़िक्र निकितो शाइरनि जो, त तव्हां पंहिंजी शाइरी जो इंतख़ाब कीअं कंदा आहियो? किताबनि मां कंदा आहियो, पंहिंजे शाइरनि खां वठंदा आहियो, या कीअं कंदा आहियो इंतख़ाब? बाबा सां ई कंदो आहियां, सभु कुझु सिलेक्ट बाबा कंदो आहे। अच्छा जी मां न। हुन में कुझु हिसो त तव्हांजो बि हूंदो न? न बिल्कुलु बि न। अच्छा पोइ तव्हां छा था सम्झो तव्हांजे बाबा साईं जेका सिलेक्शन आहे उहा सुठी आहे, परफेक्ट आहे? हा जी बिल्कुलु, उहे ई कंदा आहिनि, उन्हनि खे ख़बर आहे बहितर। अच्छा तव्हांजे पसंदि जो फनकार ऐं फनकारा? फनकार उस्ताद मोहम्मद यूसुफ। माशाअल्लाह। ऐं फनकारुनि में? फनकार में आबदा परवीन ऐं जेको आहे सो मैडम नूरजान ऐं फरीदा खान। अच्छा पसंदि जो शाइर तव्हां ॿुधाए छॾियो। पसंदि जो को अदाकार या का अदाकार? अदाकार मूंखे वधीक में वधीक अमिताभ बच्चन जन जेके आहिनि उन्हनि जी पर्सनैलिटी तमामु सुठी आहे। अच्छा ॾाढो सुठो। ईंदासीं वरी सुरनि जे तरफ़। रियाज़ तव्हां कंदा आहियो? छो त मौसीक़ी जे लाइ रियाज़ चवंदा आहिनि ज़रूरी आहे। हा रियाज़ कंदी आहियां बिल्कुलु। अच्छा भला हिकु सुठे गुलूकार में या गुलूकार में कहिड़ियूं खूबियूं हुजणु खपनि? मतिलबु खूबी इहा हुजणु खपे जो रियाज़ वधीक करे ऐं क्लासिकल, अवल त क्लासिकल सिखे, छो जो उहा त भित जी हिकिड़ी चवंदा आहिनि पीड़ मज़बूत हुजणु खपे। फनकार जेकी पीड़ आहे सो क्लासिकल आहे। अगरि जीअं फनकार खे क्लासिकल अचे थो सभु ॻाए सघे थो, गीत गज़ल सभु कदम ॻाए सघे। तव्हांजी पसंदि मौसम कहिड़ी आहे? छो त हींअर मुंहिंजे ख़्याल में मौसम जो असरु तव्हां ते बि आहे। जी मुंहिंजी पसंदि जी मौसम जेकी आहे सभु चवंदा आहिनि बहार, मूंखे गर्मी वणंदी आहे। गर्मी वणंदी आहे? अच्छा पसंदि जो महीनो कहिड़ो आहे? अहिड़ो को ख़ासि महीनो? पसंदि जो जेको महीनो आहे सो रमज़ान। माशाअल्लाह ॾाढो सुठो। तव्हांजी पंहिंजी का पसंदीदा आदत? मुंहिंजी पंहिंजी? जी जी मुंहिंजी पंहिंजी पसंदि आदत। अच्छा तव्हांखे पंहिंजूं जेके आहिनि जेके खूबियूं या आदतूं उहे पसंदि न आहिनि, भला अहिड़ी का ख़राबु ॿुधायो जेका तव्हांखे न वणंदी हुजे? ख़राबु गुस्सो, मतिलबु गुस्सो ईंदो आहे उहो ख़राबु आहे। अच्छा न अचणु खपे। अच्छा मुख़्तलिफ़ जानवर तव्हां ॾिठा हूंदा त के जानवर खां ख़ौफ़ थींदो आहे तव्हांखे? हा चिची खां थींदो आहे। अच्छा अहिड़ो को वाक़ियो यादि अचे थो?
ऐं मूं हिकु दफ़ा ॻाए पे मथां जेको आहे न छिटा और चिची पे मुंहिंजी झोले में अची किरी पे मां भॼी वियसि ईअं हेठि। अच्छा सनम हर माण्हू जी पंहिंजी तबियत हूंदी आहे, की मूडी हूंदा आहिनि, की खिलणा मिलणा हूंदा आहिनि, की ख़ुशगवार तबियत हूंदा, तव्हांजी तबियत कीअं आहे? मुंहिंजी तबियत मतिलबु नॉर्मली आहे, न एतिरो खिलंदी आहियां ऐं न एतिरो रोज़ जाम मूड ख़राबु हूंदो आहे। बसि न खिलण वक़्तु खिलण ऐं बसि कावड़ वक़्तु कावड़। अच्छा जी कावड़ वक़्तु कावड़ ऐं खिलण वक़्तु खिलण। जी करे करे ईअं बि थींदो आहे जो माण्हू निंड में वधीक गहरो सुतो पियो हूंदो आहे, को जी उथारींदो त माण्हू खे चिड़ अची हा वेंदी आहे। बसि इहा आहे इहा आहे बिल्कुलु मां निंड में सुठी पईंदी आहियां, मूंखे केरु न उथारींदो आहे। अच्छा जी ऐं पसंदि जो गुल? पसंदि जो गुल राबेल। अच्छा ख़ुशबू? खुशबू परफ्यूम जी। अच्छा के गुल वग़ैरह जी या ॿी का ख़ुशबू? अच्छा गुल जी त गुलाब जी। हा माशाल्लाह ॾाढो सुठो।